अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली। दोस्तों जीअं त असां हींअर सॼी सिंधी टेली फिल्म ईद जी अचण वारी आहे, रमज़ान जी ईद जी, जंहिंजो राइटर आहे मुमताज़ ख़ासकरी। फिल्म जो नालो आहे कसम ऐं डायरेक्टर आहे सत्तार लाल ऐं सिकंदर खोखर। दोस्तों ऐं हीअ जेके असां सीन करे रहिया आहियूं, सच पुछो त तमामु वॾा नाला आहिनि, सभु डायरेक्टर आहिनि, सभु एक्टर आहिनि, पर हिकिड़ी संगत में हिकु सीन अहिड़ी हुई जो सभिनी दोस्तनि खे असां गॾु कयो आहे। हिकु सीन में सभु डायरेक्टर राइटर आहिनि। अचो अचो त तव्हांखे मां वधीक अचो बाबा साॻियो ई डायलॉग हीअ त वॾो नाक थी वियो हाणे। हा हा मामा मामा हाणे हिन ते गौर हुजेव। हा अचे त साईं ही त वॾो नाक थी वियो, ज़ुल्म थी वियो। ॻोठ जो त ॾींहों ॾींहुं अमन तबाह ऐं बर्बाद थींदो थो वञे। हेॾो साईं ॻाल्हायो, हा बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। हेॾो वरी ॿिए ॻाल्हायो, हा साईं बिलावल वारा त होंछ में बिलावल हूअं बि ॻोठ वारनि सां हमेशह ॾाढ पेश ईंदा आहिनि। वाकई साईं तव्हां सही था चओ, बिलावल वारा त हूअं बि ॻोठ वारनि सां सदाई ॾाढ ऐं हा साईं तव्हां सही था चओ, बिलावल वारा त हूअं बि सदाई ॻोठ वारनि सां ॾाढ सां पेश ईंदा आहिनि। कंहिं बि ॻोठ वारे खे न छॾियो अथऊं, हर माण्हू सां विड़ियो वेठा आहिनि। हेॾो वरी ॿिए ॻाल्हायो, सो त आहे त मूंखे त लॻे थो त वॾो तूफ़ान अचण वारो आहे। रब बसि रब खे पार आहे। सो त आहे भाऊ गुलाम सर, मूंखे लॻे थो त वॾो तूफ़ान अचण वारो आहे। रब खे बादशाह उहो ई लुक ॾे हेॾो ॿ टे ॾेई छॾ। अहिड़े ख़ासि करे तुंहिंजी एक्टिंग। हा अचो 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 सोलो हाणे वठो सभिनी जा। हा है सिकंदर है सिकंदर खोखर साईं पाण डायरेक्टर थी करे ही वीडियो तो ठाहे। अची वठो हाणे इहा सीन पाण वाजू कंदो सभिनी जा डाला आहे वठ। हा मूंखे हाणे साईं कमु आहे पंहिंजे ठाहे। उस्ताद शागिर्द केबिरा में हे मुमताज़ ख़ासकरी हे वाजिद कलोड़ो जेको आहे सो शादीअ खां पोइ तमामु शरीफ़ माण्हू थी वियो आहे। बाक़ी हूअं हिन जा चर्चा कोटिया ताणी मशहूरु आहे बाक़ी आहे साईं। ठीकु आहे मामा, साईं खे बि हुन जो शागिर्द खिले ईंदो भाई ॾाढो उस्ताद मुमताज़ ख़ासकरी कंहिंजो आहे। पर हाणे ही मलूक जो खून करे बिलावल वारनि पंहिंजे लाइ वेल कयो आहे। पर मलूक जो खून करे बिलावल वारनि पंहिंजे लाइ वेल कयो आहे। साईं खे चइबो मलूक जो मामा पर हाणे मलूक जो खून करे बिलावल वारनि पंहिंजे लाइ वेल कयो आहे। पर मलूक जो खून करे बिलावल वारनि पंहिंजे लाइ खून कयो आहे, वेल कयो आहे मामा जी। मामा हिते पर मलूक जो खून करे जी मामा। पर मलूक जो खून करे बिलावल वारनि पंहिंजे लाइ वेल कयो आहे। पर मलूक जो खून करे बिलावल वारनि पंहिंजे लाइ वेल कयो आहे। ही ॻाल्हाए थो हेॾां ॻाल्हाए थो भाऊ गुलाम सुभाणे हेॾां ॻाल्हाए हिन मामा। ठीकु आहे कट भाऊ जो कर ॾिस उहो माइक ॾिस बाबा। तव्हां वेठा हुजो भाऊ हाणे मुंहिंजो हिते पुछो साईं जो हिते बाक़ी मामे जो अब देर जी माज़रत जेके प्रोड्यूसर हो फिल्म जा मुंहिंजी फिल्म बि तव्हांजी साईं मुंहिंजो को फ़र्क़ु ई न आहे बाबा। अलाह ठीकु आहे ॾिस भला भाऊ ॻाल्हाए थो कर वॾो नाहक थी वियो। वरी अमुन जो ॻोठ अमुन त ॻोठ जो पहिरियां ई तबाह कयो आहे वॾेरनि जी भाऊ। अमुन त ॻोठ जो पहिरियां ई वॾेरनि तबाह कयो आहे। अमुन त पहिरियां ई वॾेरनि तबाह कयो आहे। अमुन त ॻोठ जो पहिरियां ई वॾेरनि तबाह कयो आहे। अमुन त ॻोठ जो पहिरियां ई वॾेरनि तबाह कयो आहे। वेतर ही बिलावल वारा इन्हनि जी बि वॾी सीनाज़ोरी आहे। वेतर ही बिलावल वारा इन्हनि जी बि वॾी सीनाज़ोरी आहे। इन्हनि खे बि अलाह का सम्झ ॾे, बाक़ी थी ॾाढा ॾिंगा विया आहिनि। इन्हनि खे बि का अलाह सम्झ ॾे, पर थी ॾाढा ॾिंगा विया आहिनि। ही ॻाल्हाए थो करम हा त बिलावल वारा त हूअं बि ॻोठ वारनि सां ही साईं ॻाल्हायो हेठि बिल्कुलु अदा शेर। हाणे ही ॻाल्हाए थो सो त आहे त मूंखे बि लॻे थो त वॾो तूफ़ान अचण वारो आहे। भाऊ जो वठे माइक बाबा माइक हाणे ज़ूम आहे।
ड्रेस भी रोज़ धोपी जी थी मिलेस हलो वो न मिलंदी आहे फोकस की हा फोकस की मां उसे अपन माण्हू फोकस लॻा न मैं उसे जे कोई मजे रे जा रे दी बाबा ॾिसो साईं खे चवा इते दादा बिलावल वारा भी ख़ुशि न थियनि ॾाढनि सां अटकायो अथनि हाँ से आराम आराम सां बिलावल वारा भी ख़ुशि न थियनि ॾाढनि सां अटकायो अथनि थोरो आस्ते चवंदे न बाबा खुशहाल खान खटक आस्ते लॻी न भूला न बिलावल वारनि भी ॾाढनि सां अटकायो आहे दादा बिलावल वारनि भी ॾाढनि सां अटकायो आहे अदा बिलावल वारनि भी ॾाढनि सां अटकायो आहे नुक़सान त ज़रूरु खाईंदा साईं ॾे चेस अरे साईं खे माइक कंदा साईं किस का हितां भाई कोर कोट पर बचा सिक्का मेरा बाबा फौजी भी अथई सीने में हुयो न फौजी हां हां फौजीअ जो न वतई त सम्झो कुझु न वतई सुभाणे ठहंदो ई न मूंसां मूंखे त ई प्यारो बाबा हे यार मारो बाबा हिते सतारे ॻाल्हाए थो हीउ त वॾो नाहक थी वियो साईं भाउ गुलाम सिंह अमन ॻोठ जो पहिरियां ई तबाह हुयो साईं पर हाणे ही मलूक जो खून करे हा न बिल्कुलु अदा ऐं एजाज़ ऐं शेर हाणे बसि करे न वेहंदा बिल्कुलु अदा गुलाम रसूल एजाज़ ऐं शेर बसि करे न वेहंदा बिल्कुलु अदा गुलाम रसूल एजाज़ ऐं शेर हाणे बसि करे कोन वेहंदा बिलावल वारनि खे वॾो नुक़सानु ॾींदा हाणे त बिलावल वारनि खे वॾो नुक़सानु ॾींदा जंहिंजो बिलावल वारनि सोचियो बि न हूंदो जंहिंजे लाइ बिलावल वारनि सोचियो बि न हूंदो ॾाढे सां ॾाढा ई टकरिया आहिनि हाणे ख़बर पवंदी छो त ॾाढे सां ॾाढा ई टकरिया आहिनि कर्म चयो सो त आहे मूंखे बि लॻे थो वॾो तूफ़ान अचण वारो आहे थोड़ो परते थोड़ो लुको रे परते ठीकु आहे साईं अचो दादा